में ॻाल्हि कंदासीं सुल्तान राय केरु ऐं किथां जो। सुल्तान राय जा घणा ॿार आहिनि ऐं हिन वक़्तु सुल्तान राय जा जेको औलाद आहे उहो छा पियो करे। ऐं सुल्तान राय पाकिस्तान जो हिकु वॾो नालो हुयो दोस्तो। ऐं पंजाबी फिल्मनि में अगरि जे सुल्तान राय जो नालो कढियो वञे त फिल्म ई बेमाना ऐं उहा फिल्म इंडस्ट्री फिल्म ई न पई रिलीज़ करे। अहिड़ो दबदबो। ऐं सुल्तान राय हिकु ग़रीब घर मां ख़ानदान मां पैदा थियो ऐं हिन वक़्तु सुल्तान राय जे औलाद वटि किरोड़नि रुपयनि जी जाइदाद आहे ऐं वॾा वॾा बंगला ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं। दोस्तो अॼु की वीडियो में तफ़सीली ॻाल्हि कंदासीं सुल्तान राय जे बारे में, जेको सिंध पंजाब जो हिकु बहितरीनु अदाकार हुयो। उन बारे में मुकमल डिटेली वीडियो ठाहींदासीं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर, चैनल खे सब्सक्राइब, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो सुल्तान राय पाकिस्तान जो उहो नालो आहे जेको फिल्म इंडस्ट्रीअ में हिकु वॾो नालो जेको आहे सो थी उभरियो। ऐं सुल्तान राय हिकु ग़रीब माण्हू हुयो, लेकिन ग़रीबीअ मां उथी जॾहिं अमीरीअ तरफ़ आयो, शोहरत मिली, इज़त मिली ऐं जेको आहे सो हज़ारे माण्हुनि जो मोहबत मिलियो सुल्तान राय खे। सुल्तान राय खे ग़रीब तबिको पंहिंजो मोहसिन सम्झंदो हो दोस्तो। ऐं सुल्तान राय हमदर्द माण्हू हुयो, ग़रीबनि जो तमामु घणो ख़्यालु कंदो हुयो। ऐं सुल्तान राय जूं तक़रीबन 2-3 हज़ारनि खां मथे जेको आहे सो सीरीज़ूं रिलीज़ थियूं ऐं बदिहाई तक पाकिस्तान जे इंडस्ट्रीअ ते जेको आहे सो फिल्म इंडस्ट्रीअ में पंहिंजो हुन हाक जबजबाए रखियो ऐं सुल्तान राय जो नालो रहियो। दोस्तो हिन वक़्तु सुल्तान राय जो पुटु आहे, उहो बि फिल्म इंडस्ट्री में वॾो नालो कमाए पियो। त दोस्तो के शख़्स के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि हीरा, जिन्हनि जो वञण जो तमामु घणो ॾुखु रसंदो आहे आवाम खे ऐं आवाम जा उहे नुमाइंदा हूंदा आहिनि। त दोस्तो सुल्तान राय जो पुटु सुल्तान हैदर हिन वक़्तु फिल्म इंडस्ट्रीअ में तमामु घणो नालो थी चुको आहे ऐं उहो हिन हिकु ऐशो ऐं आराम जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। उनखे हिन वक़्तु माली मुश्किलात का बि कान्हे, छाजे करे जो जदीद बंगला ऐं उन खां अलावा जदीद गाॾियूं उन जे विरसे में अची वियूं। उन जो वालिद मोहतरम बदिहाइन ताईं सुल्तान राय फिल्म इंडस्ट्रीअ में हिकु वॾो नालो थी ॾसियो ऐं उन खां अलावा उन अरबे रुपया कमाया दोस्तो फिल्म इंडस्ट्रीअ में। ऐं हिन वक़्तु हुनजी औलाद अरबे रुपयनि जी मालिक आहे। 2 पुट ॿारनि मुल्कनि में था रहनि, लेकिन सुल्तान हैदर जेको आहे उहो पाकिस्तान में मौजूदु आहे। माल रोड जे अॻियां हिकु बंगलो आहे जेको सुल्तान राय पंहिंजी हयातीअ में तामीर कराए वियो हो। हिन वक़्तु सुल्तान हैदर उन में राश पसीर आहे दोस्तो। ऐं उन खां अलावा फिल्म इंडस्ट्रीअ में हिन वक़्तु खोड़ सारियूं फिल्मूं उन जूं जेको आहे सो रिलीज़ थी चुकियूं आहिनि। 3 जेको आहे सो धाड़ेल, इहा फिल्म पहिरीं हुई सुल्तान राय जे पुट जी, उहा तमामु घणी मक़बूल थी पाकिस्तान में, बल्कि पूरी दुनिया में। हिन वक़्तु सुल्तान हैदर पंहिंजे पीउ जे जाइ ते जेको आहे सो एक्टिंग करे रहियो आहे, लेकिन सुल्तान राय जहिड़ा पुट हिन दुनिया में न थींदा, न वरी ॼमंदा ई सही। दोस्तो हे जेके असांजा पुराणा अदाकार ऐं पुराणा जेके एक्टर हुया सिंध में, त सिंध जो बेताज बादशाह उन टाइम में जलाल चांडियो हुयो, लेकिन पंजाब में जेको आहे सो बेताज बादशाह ड्रामनि में ऐं फिल्मनि में सुल्तान राय खे तसवर कयो वेंदो हुयो। दोस्तो सुल्तान राय वटि गंदा सां इहो जेको कुहाड़े नमूने कोडारो ठहियलु हूंदो हुयो, कुहाड़ी उहा पंहिंजे हर वक़्तु पंहिंजे हुन जे कुल्हे ते पियल हूंदी हुई। ऐं जेको आहे सो हुन जा डायलॉग ऐं उन जा जेके सीन हुया उहे ईअं लॻंदा हुया त रियल जेको आहे सो रियल सुल्तान राय आवाम सां ख़िताब पियो करे ऐं आवाम जा जेके मसइला आहिनि उहे उजागर पियो करे। त पोइ इन जे करे जेके बि पाकिस्तान जी आवाम हुई उहा तमामु घणो सुल्तान राय खे ॾिसणु ऐं ॿुधणु पसंदि कंदी हुई। ऐं उन जा डायलॉग ऐं उन जा फिल्म उन टाइम में सिनेमा घर हूंदा हुया। ऐं जॾहिं सुल्तान राय जी नई का बि फिल्म ईंदी हुई त उहे सिनेमा हॉल तमामु खचाखच भरिजी वेंदा हुया सुल्तान राय जी नई फिल्म ॾिसण जे लाइ। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट के वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।